खन बासे का जे ही ते ही ज़ात जी चुंबश नाहे जार मूंसां हले सा जा जी मिठो न करे ॾाहर जे ॾाह शायनाज़ जे शहादत तुज़दे जी दहशत यूशू जी हिशमत बिलावल जी बहादुरी सचल जी सचाई भिटाई जे भोएं साईं जेम्स जे नज़रे जा पैरोकारो जीअं सिंधु देश जीअं साईं जेम्स साईं जीअं त साईं लाखे साहब खे मां जस थो ॾियां त अॻु में बि जुमन दरबदर जी हिते ई जेका आहे तव्हां प्रोग्राम करायो ऐं उन में मां आयो हुउमि ऐं अॼु जेको आहे थो साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जे यादि कराई पई वञे तबरसी मल्हाए पई उन में ही साईं वॾो मानुल हाणे जो असांजे शाइरनि खे साईं यादि कंदो पियो अचे साईं जसुलाणी त शाइरी मां त हिकु इहो शइ मां बेसिकली सिंधी अदबी संगत गुलशन अदीब फैज़ वन जो ऑडिटर आहियां ऐं उते बि जेकॾहिं मूंखे टाइम मिलंदो आहे त असांजे ॻाल्हि ॿोल थींदी आहे सदारती तक़रीर में त मां इहो चवंदो आहियां त जेका प्यार मोहबत जी शाइरी आहे इहे शाइर जेके आहिनि आरज़ी आहिनि ऐं उहे कुझु वक़्तु हलंदा आहिनि पोइ उनजो जेसिताईं किताब आहिनि पाण ज़िंदो आहे कुझु टाइम खां पोइ उन्हनि खे हर को विसारे छॾींदो आहे ॼण आहे ई कोन पर जेको धरतीअ क़ौम लाइ बि लिखे थो ज़ाहिर उहा बि शाइरी करणी आहे रुॻो धरती इश्क न आहे ॻाइणो पर हुन सां गॾु जेकॾहिं धरतीअ जे वतन जे लाइ नथो लिखे क़ौम लाइ नथो लिखे त उहो शाइर कंहिं कम जो न आहे उहो सम्झो त आरज़ी तौरु शाइर आहे जेसिताईं हयाती अथसि तेसिताईं हलंदो रहंदो किताब अथसि लिखे थो भले 50 किताब लिखी वञे आरज़ी आहे पर जेकॾहिं वतन लाइ लिखे थो क़ौमी शाइरी करे थो हिकु बि किताब न छपिराए पर उहो अमर थी वञे थो आकाश निसारी इन जो मिसाल आहे तोड़े उनजा घर जा भाती दुश्मन थी पिया पर असांजे दिलनि ते आहे सॼी क़ौम हुनखे यादि करे पई त इहो ई आहे त हुनजे कंहिं इश्क मोहबत जी शाइरीअ हुनखे कोन एतिरो खयों हुनखे जेकॾहिं खयों त हिन क़ौमी शाइरीअ खयों त असांखे जो शाइरनि खे बसि जेतिरो पुॼे पंहिंजे मिज़ाज जे हिसाब सां बि लिखूं असां उन सां बि नथा लिखूं त बि हली नथा सघूं उन सां बि हलणो आहे पर वतन जे लाइ क़ौम लाइ लाज़मी लिखणो आहे साईं साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जन जो हे जो पीरज़ादा आहिनि हिननि जेको मिटीअ में का शाइरी आहे जेको बि तक़रीबन हेॾो मिले थो तक़रीबन असांखे को शाइर वॾो ई मिले थो ऐं शामन पीरज़ादे वारा सभु टोटल जेके शाइर आहिनि सभु तव्हांखे पीरज़ादा तक़रीबन मिलंदा ऐं इहा जेको आहे सा मुंहिंजे ख़्याल में त मोहन जे दड़े जी को हिननि खे काफ़ी जेको आहे सो हवा लॻियल आहे जो इन करे हिननि ते वॾो असरु पियल आहे ऐं तमामु सुठा शाइर आहिनि तमामु बहितरीनु शाइर आहिनि मयारी शाइर आहिनि असांखे हिकु जस साॼूं ऐं वधीक साईं जन खे बि असां जस साॼूं जेके हे प्रोग्राम हे मेड़ा खां मेड़ींदा रहनि था जीअं सिंधु देश जीअं साईं जेम्स